बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत से हूंदो। सिंध जा मोती आऊं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। उस्ताद जंहिंजो अॼु आलमी ॾींहुं, असीं टीचर्स डे बि उनखे चवंदा आहियूं, उस्तादनि जो आलमी ॾींहुं बि चवंदा आहियूं। ऐं सम्झां थो त मटियारी में उस्तादनि जे आलमी ॾींहं ते साईं बच्चल मेमन असां सां गॾु, इन खां वॾी का ख़ुशनसीबी न आहे असां लाइ। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? मज़े में आहियो? बच्चल साईं, उस्तादनि जो आलमी ॾींहुं, सभ खां पहिरीं त वॾी महिरबानियूं तव्हांजूं जो तव्हां हीउ मौक़ो असांखे इनायत कयो। ऐं वॾी ॻाल्हि त हर करंट इशूज़ खां अलावा जेको तव्हां इंटरनेशनल डेज़ खे बि फोकस कयो पिया ऐं उन हवाले सां प्रोग्राम कयो पिया, इन ते बि तव्हां बिल्कुलु जस लाहिणो। महिरबानी सर। ऐं अॼोको बिल्कुलु जेको ॾिहाड़ो हो सो त हलंदड़ आहे, इंटरनेशनल डे हो। बिल्कुलु इन हवाले सां त आऊं जेकॾहिं मुख़्तसरनि बुनियाद खां वठी शुरू थियां त असांखे इहा ख़बर पवंदी त जेको मुअल्लिम आहे सो सभ खां वॾो जेको सो अकबर उला अलाह पाक आहे। बिल्कुलु जंहिं माना क़ुरान पाक पढ़ायो, सेखारियो पंहिंजे पैगम्बर खे, पंहिंजे नबीअ खे, असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। त उन हिसाब सां इहो जेको सो नेमत या वॾे में वॾी जेका सआदत जेका उस्तादी जी आहे सा ख़ुदाबंदी आहे। उनखां पोइ जेको मुअल्लिम एज़म आहिनि, इंसानियत लाता क़यामत पाण सगोरा आहिनि, सॼी ज़िंदगी जेको सो इल्म जे लाइ वक़्फ़ु कई बेशक, ऐं इल्म खे ई फैलायऊं। ऐं हिकु उस्ताद जी हैसियत में पाण इल्मु ॾींदा विया ऐं इल्मु फैलाईंदा विया। इन खां मथे पोइ कहिड़ी सआदत थिए त उन उस्तादी पेशे सां जेको बि वाॻियल आहे उन हक़ीक़त खे जेको सो सम्झे ऐं उन राह खे वठे। बेशक। त उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त साईं, जहिड़े नमूने सां सभु डॉक्टर न हूंदा आहिनि, सभु जेको सो टेक्नीशियंस न हूंदा आहिनि, सुठा इंजीनियर सभु न हूंदा आहिनि। बिल्कुलु साॻिए तरह सां इवन सभु आलिम बि सभु सही नमूने सां सभु आलिम न हूंदा आहिनि। त इन हवाले सां सभु उस्ताद जेके आहिनि से सही उस्ताद बि न हूंदा आहिनि। उस्ताद त बेसिकली हिकिड़ो वॾो फिलोसफर ऐं उन खां सवाइ माहिर नफ़्सियात, उन खां सवाइ तव्हांखे उन जूं कहिड़ी ख़ूबियूं ॿुधायां त खां उहो एक्टर जी हैसियत रखे थो। कहिड़ी बि सूरत में हू ॿारनि खे माइल करे ऐं ॿारनि खे पढ़ाई जे तरफ़ आणे। त उस्तादी पेशे में, इन पढ़ाई जे अमल में हिन वक़्तु त काफ़ी मुश्किलातूं दरपेश आहिनि। बिल्कुलु ॿारनि जी बेध्यानी, वालिदेन जी बेध्यानी, मिसमैनेजमेंट, उनखां अलावा जेको माज़ी जो तइलीम जो मयार जंहिं हवाले सां मॉनिटरिंग सिस्टम या उनखां सवाइ हींअर सभु कुझु आहे, पर असांखे छो त उनजी पॉज़िटिव रिज़ल्ट न पियो मिले। त जेको उस्ताद आहे सो मुख़्तलिफ़ मुश्किलातुनि जो शिकार इन जे करे बि आहे त लापरवाही मुआशिरे जी तमामु घणी आहे इन तरफ़। ख़ासि करे असांजे हिन सिंधी मुआशिरे में त असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं त वालिदेन बिल्कुलु ॿारनि जी तइलीम जे तरफ़ ध्यानु नथा ॾियनि ऐं उनखे स्कूल नथा मोकिलीनि। इवन जेको सो उन्हनि खां पंहिंजे तइलीम जे मुतलिक़ नथा पुछनि ऐं इहो इदारनि ताईं या उस्तादनि ताईं पुछाणो नथा कनि त असांजे ॿार जी तइलीम कहिड़े तरफ़ हली रही आहे। त बुनियादी तरह त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त माना असांजा वालिदेन सुजाॻ थियनि। उनखां पोइ लाज़िमन हिकिड़ा फ़र्ज़शनास उस्ताद जिन खे हक़ हलाल करे रोज़ी कमाइणो आहे, खाइणो आहे, त उहे मूं अर्ज़ु कयो न त हिकु वॾे फ़र्ज़ सां वाॻियल आहिनि। त उन्हनि खे हक़ हलाल करे रोज़ी कमाइणु इहो हिकिड़ो वाहिद रस्तो आहे, छो त उस्ताद ई जेको सो इन खे तइलीम खे बहितर बनाए। अॼोके हिन ॾींहं जी अहमियत ऐं अफ़ादत जो बुनियादी नुक़्तो इहो ई आहे त तइलीम जे मयार खे बुलंद कजे। उस्ताद जी अज़मत जो जेको निशान आहे सो बि तइलीम आहे। त तइलीम जो मयार सुधरियल हूंदो, उस्ताद ऐं या शागिर्द जी तरबियत सही नमूने थियल हूंदी त उस्ताद जी अज़मत बि उन में उजागर थींदी। त हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त मुआशिरो कहिड़े तरफ़ वञी रहियो आहे, या ख़ासि करे तइलीम जे हवाले सां, उस्ताद जे हवाले सां गवर्नमेंट जो में कहिड़ो ध्यानु आहे। त आउं त ईअं चाहींदुसि त हाणे मुख़्तलिफ़ सुवाल जेकॾहिं हुजनि त इन में असांखे तइलीम जे हवाले सां उस्तादनि जे लाइ गवर्नमेंट खे छा करणु घुरिजे, या उन हवाले सां कहिड़ियूं मुश्किलातूं दरपेश आहिनि तइलीम जे ॻाल्हि कटींदसि। जी जी। अक्सर जेको बि को आलमी ॾींहुं ईंदो आहे, को टीचर डे हुजे या वुमेन डे हुजे, उनजो हिकिड़ो पंहिंजो मैटर आहे, पर टीचर डे ते
अक्सर माण्हुनि ख़ासि करे सोशल मीडिया ते माना हर कंहिंखे उस्ताद करे छॾियो आहे। मिसाल जे तौर ते अगरि को दर्जी जो कमु कंहिंखे सेखारियो आहे त उहो बि हुन उस्ताद जे ज़मरे में पियो अचे। अगरि मिसाल जे तौर ते गाॾी ठाहिराइणु सेखारियो आहे उहो बि उस्ताद जे ज़मरे में। इहा त नथा सम्झो त टीचर डे सां इहा ज़्यादती आहे? उहो मूं तव्हांखे जीअं पहिरीं अर्ज़ु कयो त जीअं सभु सुठे नमूने सां पंहिंजे फील्ड में माहिर डॉक्टर इंजीनियर या टेक्नीशियन या आलम वग़ैरह न हूंदा आहिनि त अहिड़े नमूने सां पंहिंजे खाते में पंहिंजे प्रोफेशन में जेको सो उस्ताद बि जेको सो बिल्कुलु के जेकॾहिं आउं नाहिब चवां त वधा न थींदो, पर हिन वक़्तु जेको सो हू तइलीमी लियाक़त सां बिल्कुलु सिंगारियल आहे ऐं हुननि खे नॉलेज बि तमामु घणो आहे। पर जेको मुंहिंजे हवाले सां मुंहिंजो अर्ज़ु आहे त जेको उस्तादी जेको पेशो आहे, जेको शागिर्द खे सम्झण जो माहिर नफ़्सियात जे हिसाब सां या तइलीम खे वधाइण जो जेको सिलसिलो ऐं सिस्टम आहे त उहो बि उस्ताद ते ई जेको सो आइद थिए थो। सही ॻाल्हि त माशाल्लाह उहो जेकॾहिं पंहिंजे हर हिकु मिंट खे फ़र्ज़ जे हर हिकु सेकंड खे क़ीमती सम्झंदो त ॿारनि जे लाइ ओतिरो ई काराइतो थींदो। बिल्कुलु ईअं त हीअं वक़्तु जेको हीउ जेको रुझान हले पियो या ट्रेंड हले पियो या उस्तादी, त उहो मुल्क असांजो पाकिस्तान जेको आहे सो चवंदा आहिनि त उस्तादूं के उस्ताद आहिनि। त हाणे उन में त कुझु चई नथो सघिजे, न कंहिं ते पाबंदी मड़े सघिजे थी, ख़ासि करे सोशल मीडिया बि खुलियल आहे। बाक़ी इहो आहे त पंहिंजे उस्ताद खे यादि करणु तमामु सुठो आहे, पंहिंजे उस्ताद जी इज़त करणु तमामु सुठी आहे। कंहिं न कंहिं मोड़ ते कंहिंखां लफ़्ज़ सिखियो आहे, वरी उनजो शुक्रियो अदा करणु भले सोशल मीडिया ते हुजे भले इंटरनेट ते हुजे, पर लाज़मी आहे ऐं तमामु सुठो अमल आहे। जेकॾहिं उहो उस्ताद पंहिंजे लाइ अदा करे थो उहे लफ़्ज़ त उहा उनजे लाइ ऐं ख़ासि करे हिन ॾींहं ते ई यादि करे थो, उनखां वधे त उनखां भेट या ख़्वाज ते नथो पेश करे। जेकॾहिं हिन ॾींहं ते ई उनखे यादि करे थो त इहो बि तमामु वॾो तमामु बहितरु आहे। कॾहिं जी तव्हांजी सर जॉइनिंग आहे तालीम जे खाते में, ऐं उहो टाइम तालीम जे हवाले सां ऐं हीउ वक़्तु केतिरो फ़र्क़ु था ॾिसो? तमामु तव्हां सुठो सुवालु कयो। इहो असांखे 30 साल अरसो थियो आहे तइलीम सां लाॻापियल आहे, भाॻियल आहियूं। नमूने सां ही तइलीम जो शोबो ऐं ख़ासि करे उस्ताद जो पेशो अहम आहे, अहिड़े नमूने सां वरी उनजी माना चूंड बि हिकिड़ी अहम आहे। माशाल्लाह उनजे लाइ आऊं त ईअं चवंदो त असां पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे महिनत जो सिलो ॾिठो आहे त 30 सालनि जे अरसे में असांजा शागिर्द पंहिंजनि पंहिंजनि मंज़िलुनि ते पंहिंजनि पंहिंजनि मक़ामनि ते पहुतल आहिनि ऐं पंहिंजनि सरकारी रोज़गार सां लॻल आहिनि। ऐं उहो हिकिड़ो अलाह साईं असांखे पंहिंजे हिक लाल जे रोज़ीअ जो हिकिड़ो अखियुनि ॾिठो उजूरो ॾेखारियो आहे त तव्हांजी महिनत जो ही उजूरो जेको हुननि खे नसीब थियो आहे। सही ॻाल्हि। त उन में जिन पिरायो आहे त आऊं इहो गुज़ारिश कंदुसि त उस्ताद बि जिते उस्ताद हूंदो आहे त उते शागिर्द बि हुनखे वरी उहे चूंडियल मिलंदा। बिल्कुलु ईअं। त उन हवाले सां जितां उस्ताद खे पिराइणो हूंदो आहे, जितां शागिर्दनि खे पिराइणो हूंदो आहे ऐं जितां कुझु न कुझु नसीब थियणो हूंदो आहे, मुक़दर जी बि ॻाल्हि आहे त उन्हनि जे मथां माशाल्लाह रहबर ऐं उस्ताद बि उन वालिदैन बि उन्हनि जो हथु हूंदो आहे ऐं इहो सिलसिलो त हिकिड़ो मुक़दर सां जुड़ियल आहे। गोसू उस्ताद अक्सर इहो असीं लफ़्ज़ ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं अक्सर ईअं थींदो आहे त ॻोठनि में जेके स्कूल आहिनि या अहिड़ा के इलाइक़ा आहिनि जिते उस्ताद घटि ॿार घणो आहे, उते बि उस्ताद वञनि नथा। साईं मुंहिंजा हे सभु नाहिली खे लिकाइण जा जेके ज़रबा आहिनि कुझु बि कोन्हे को। तव्हां 100% उस्तादनि जी तव्हां हींअर न्यू टीचर्स जनरेशन जी तव्हां अटेंडेंस वठो, तव्हां बायोमेट्रिक सिस्टम शुरू कयो आहे, उनखां सवाइ ऐप हले पई, उनखां सवाइ मसरूल आहे, उनखां सवाइ हर क़िस्म जा मॉनिटरिंग सिस्टम आहिनि। त उन में असांजा उस्ताद किथे बि जेको सो नाहिल कोन्हनि, किथे बि जेको एब्सेंटीज़ कोन आहिनि अक्सरत जे हवाले सां। ऐं त यानी उहे स्कूल उहे असांजा उस्ताद उते ड्यूटी कनि पिया ऐं बाक़ाइदा उते शागिर्द वञनि पिया। ऐं किथे किथे जी इहा शिकायत त उहा अटे में लूणु बराबरि आहे। हाणे जेकॾहिं हज़ारे स्कूल आहिनि त उन मां आऊं चई सघां थो त कुझु 100 स्कूल अहिड़ा हुजनि जिन मां उस्ताद गुसाईंदा हुजनि या वेंदा हुजनि, या 1000 10,000 स्कूलनि मां 1000, पर उन मां बि सॼो अमलो ग़ाइबु न रहंदो हूंदो। त इहा असांजे एडमिनिस्ट्रेशन जी बि हिकिड़ी नाअहली थिए थी, इवन असांजी गवर्नमेंट जी बि नाअहली थिए थी त अहिड़ा गोसड़ू या एब्सेंटीज़ जेको त पंहिंजी आदत बनाए छॾीनि ऐं गवर्नमेंट जी कमज़ोरी जे करे या एडमिनिस्ट्रेशन जी कमज़ोरी जे करे हू जेको सो ड्यूटी अदा न कनि ऐं वरी पघार बि खणंदा रहनि। त इहा जेका असां कमज़ोरी मुकमल जेको एडमिनिस्ट्रेशन जी आहे, गवर्नमेंट जी आहे, असांजे अला अमलदारनि जी आहे। बाक़ी जेकॾहिं ॾिसो वञे त सरासरी तौर ते उस्ताद जी पेशे सां लाॻापियल उस्ताद जेके आहिनि बाक़ाइदा पंहिंजी ड्यूटी करे रहिया आहिनि ऐं बाक़ाइदा उन में ऐं ईअं चवंदा 90% जेके असांजा गवर्नमेंट न आहिनि। माशाल्लाह गवर्नमेंट जे तरफ़ां
सहूलियतूं भला पहिरीं हुयूं या हाणे वधीक आहिनि? साईं वाक़ई पहिरीं जो जेको सुवाल हो त उन में ॿारनि जो माइटनि जो कुझु ध्यानु ऐं कुझु पॉलिसीज़ जो दख़ल बि हुयो, जंहिं पॉलिसीज़ जे हवाले सां ॿारनि खे दड़को ॾियणु, नोटिस ॾियणु, स्कूल मां कढणु बि शामिलु हूंदो हुयो। पर हाणे त इहे सभु पॉलिसीज़ ख़तमु थी वियूं आहिनि, त हाणे ॿार को प्राइवेट नमूने सां पढ़े थो, स्कूल में रेग्युलर अचे ई कोन थो। जेकॾहिं हू बोर्ड जो इम्तिहान बि ॾिए थो त स्कूल में दाख़िला वठी छॾे थो ऐं रेग्युलर नथो अचे। हू पंहिंजो को ॿनी ॿारो या को धंधो करे पियो, पर हुनखे सिर्फ़ु सर्टिफिकेट खपे, ख़बर न आहे कहिड़े मक़सद लाइ। हुनखे जेको सो पंहिंजे रोज़गार लाइ इहो हिकिड़ो ग़लति नमूने सां पढ़ी सर्टिफिकेट हासिलु करिणो आहे, त इन में जेको सो ज़िम्मेवार असांजो पूरो मुआशिरो आहे। मूं अर्ज़ु कयो न त इन में पूरो जेको सो असांजो वालिदेन, असांजा ऑफिसर साहिबान ऐं असांजा उस्ताद साहिबान सभु जेको सो हिन ज़िम्मेवार। ॿार जो को बि क़सूरु न आहे, ॿार त अणॼाण आहे, ॿार त अनजान आहे, ॿार त मुसाफ़िर आहे। हुनखे जेका सा ड्राइविंग मिलंदी हू उन जे पुठियां हलंदो। माना इहा रविश, इहो तरीक़ो तब्दील करण जी ज़रूरत आहे। तमामु जेको सो ज़रूरत आहे, हर को महसूसु करे पियो ऐं जेको आहे गवर्नमेंट बि हिन में संजीदा आहे ऐं तइलीम सुधारण में असांजूं तंज़ीमूं बाक़ाइदा संजीदा आहिनि ऐं वॾो किरदारु अदा कनि थियूं उस्तादनि खे मेड़े रखण में, उन्हनि खे इल्म ऐं तइलीम जे हवाले सां यानी कन्वे करण में तमामु वॾो किरदारु अदा कनि थियूं। असां जॾहिं उन्हनि उस्ताद तंज़ीमुनि में रहूं था त असांखे ख़बर आहे त हाणे जेका ज़रूरत तालीम में महसूसु करी पई गवर्नमेंट बि, त असीं सम्झूं था त असांखे बुनियादी कमज़ोरनि जो ख़ात्मो लाज़िमी आहे। उहो हिन अॼोके उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े ते हिकिड़ो असांखे इंटरनेशनल तइलीम जो त हिकिड़ो अॼुकल्ह सिस्टम, हिकिड़ो फोकस, हिकिड़ो ग्लोबल विलेज थी वियो आहे। तव्हांखे किथां बि उनजी टेक्निक मिली सघे थी। त पूरी दुनिया में तालीम कीअं ॾिनी वञे पई, असांजे पाकिस्तान में तालीम कीअं ॾिनी वञे पई ऐं असांजे सिंध में तालीम कीअं ॾिनी वञे पई। इवन सिंध में तालीम, इवन असांजे बहिराड़ीअ जे इलाइक़नि में तालीम कीअं ॾिनी वञे पई। त सिंध में त असांजी कराची बि आहे, उते जी तालीम बि आहे, त वरी ॿिया शहर बि आहिनि, पर ॻोठनि में असांजे तालीम जो कहिड़ो हाल आहे या सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि, त उन्हनि सभिनी खे ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं गवर्नमेंट जे हवाले सां तव्हां चयो बाक़ाइदा हिकिड़ो वीज़ा सिस्टम उस्तादनि लाइ हुअणु घुरिजे, हिकिड़ो वीज़ा कार्ड जारी करणु घुरिजे, उहो फ्री ऑफ कोर्ट टीचर हुअणु घुरिजे ऐं हुनजे औलाद लाइ हिकिड़ो रोज़गार जो बंदोबस्तु थियणु घुरिजे। भले हुनजो मेरिट जो इम्तिहान वरितो वञे ऐं लाज़िमनि जो को उस्ताद जो बचो हूंदो, उस्ताद जो ॿारु हूंदो, हू अला तइलीम हासिलु कंदो, पढ़ंदो ऐं जेकॾहिं तइलीम जे तरफ़ ऐं रोज़गार जे तरफ़ ऐं तइलीम खाते जे तरफ़ आयो त इहा अञा तइलीम खाते लाइ बहितर ॻाल्हि थींदी। माशाअल्लाह ज़बरदस्त। उस्ताद तंज़ीम जी सर, तव्हां सम्झो था त उस्तादनि जे हक़नि लाइ त ठीकु आहे, पर स्कूलनि जा जेके मामला थियनि था, मिसाल जे तौर ते अगरि थोरो ई असीं पोयां वञूं था त कोर्सिस जा मामला इलाही ख़राबु हुआ। इन ते हिननि जो इनिशिएटिव एतिरो सख़्तु छो नथो थिए? सही मुंहिंजा हाणे उस्ताद तंज़ीमूं जेके आहिनि से वॾी क़ुर्बानियूं ॾींदियूं आहिनि ऐं जेको तव्हां ॿुधायो था कोर्स जे हवाले सां, त उहो नंढो मिसाल आहे, ॿिया बि घणेई मसइला आहिनि। हर उस्ताद जो हिकिड़ो इनफ़रादी अमल बि आहे। मूं अर्ज़ु कयो न त उन्हनि जे मथां हिकिड़ो सुपरविजन जो हिकिड़ो माज़ीअ में सिस्टम हूंदो हो। सही ॻाल्हि आहे। भले हिकिड़ो ई हूंदो हो, पर उनजी सुपरविजन हूंदी हुई। हींअर भले 10 बैंक, पर उन्हनि जी उहा सुपरविजन आहे जंहिंसां जेको सो इहो कोर्स जो सिस्टम हल थियो। हू बि पघार खणनि था। तंज़ीमी अॻुवाणनि जो कमु सिर्फ़ु लच्छियूं खाइणु आहे, आंसू गैस खाइणु आहे, उनखां सवाइ जेको सो शैल खाइणु आहे, उनखां सवाइ त हुननि असां को कमु ई न कयो आहे। ऐं उहो मस पोइ वञी को उस्तादनि खे को हक़ मिलंदो आहे, को स्केल मिलंदो आहे, को ग्रेड मिलंदो आहे, न त इन खां सवाइ त गवर्नमेंट जेको सो को क़दम खणण लाइ तयारु न हूंदी आहे। माना उस्ताद तंज़ीम जे कमनि खां ताईं मुतमइन आहे बिल्कुलु। उनजे असीं क़ुर्बाननि खे दरगुज़र करे नथा सघूं। ऐं मूं अर्ज़ु कयो त इहा ई वाहिद तंज़ीमुनि जेके उस्तादनि खे मेड़े रखण में ऐं अफ़सोस हूंदो आहे जो वरी उन्हनि सां कोरिलेशन में असांजी गवर्नमेंट न हूंदी आहे, असांजी मिनिस्ट्री न हूंदी आहे, असांजा इदारा न हूंदा आहिनि ऐं ॾाढो अफ़सोस हूंदो आहे। हू पर पंहिंजे लेवल ते कॾहिं बि उन्हनि तइलीम जे तबाही लाइ कमु न कयो आहे, हमेशह उन्हनि जे तइलीम जे तरक़ीअ लाइ कमु कयो आहे। इहो ज़रूरु आहे त हुननि उस्तादनि जे बुनियादी हक़नि लाइ क़दम खयां आहिनि। पर मूं अर्ज़ु कयो न, गवर्नमेंट हुननि खे अॼु बि लछनि ऐं छेलनि खां सवाइ इहे हक़ नथी ॾे। त इहे उस्ताद तंज़ीमूं जेकॾहिं न हुजनि त पोइ त इहे उस्ताद बिल्कुलु नंढड़का थी वञनि। द रोज़ इंटरनेशनल, जी जी, इन जो आइडियो या इन जो भला ज़हन में कीअं आयो ऐं कहिड़ा कहिड़ा दोस्त जेके हिनखे वधाइण करण में तव्हांजी हेल्प में? साईं, आउं त पहिरीं नंबर ते हिन शहर में तमामु अणॼाण आहियां, ना तजुर्बेकार आहियां। आउं पंहिंजे अखियुनि सां इलाही तजुर्बेकार माण्हुनि खे, इलाही जेको सो हिते माहिर माण्हुनि खे ॾिठो आहे हर फील्ड में।
असांजे हर फील्ड में जेकॾहिं असांजे काज़ी मक़सूद साहब खां वठी बशीर अहमद खत्री साहब खां वठी साईं यारमो मशर ताईं जेके शख़्सियतूं आहिनि या शाइरनि में पीर बहाउद्दीन मुजद्दिद साहिब आहिनि त यानी जेका न्यू जनरेशन आहे त सभु जेके कमु कनि पिया अॼु जीअं साईं रफ़ीक अहमद इनिशिएटिव वरितो द रोज़ इंटरनेशनल जे तरफ़ां इन उस्तादनि जे हवाले सां प्रोग्राम जो त आउं गुज़ारिश करियां त हीउ हिकिड़ो जज़्बो आहे हीअ हिकिड़ी नंढड़ी चिणग ऐं रोशनी आहे जेका मूंखे यादि आहे त 24 साल पहिरीं दुनिया जॾहिं 21 सदी जो इस्तक़बाल करे रही हुई 2001 में त असां बि हिकिड़ी नंढड़ी दोस्तनि गॾिजी नंढड़े सथ जो आगाज़ कयो सरहंदी हाउस ते हिन जी गॾिजाणी थी साईं पीर बहाउद्दीन जे मस्कन ते ऐं उहा सिंधरोज़ सथ जे नाले सां उते जेको हिकिड़ो इदारो क़ाइमु कयोसीं उन खां पोइ उहो इदारो हलंदो त सिंधरोज़ सथ जे हवाले सां सिंधरोज़ सिंधरोज़ वेलफेयर सोसाइटीअ जो नालो वरितो सर्विस जे नाले खां पोइ उन खां पोइ असां कुझु नाला वरी 2008 में रजिस्ट्रेशन लाइ गवर्नमेंट खे ॾिना रजिस्ट्रेशन इदारे खे त उन्हनि असांखे द रोज़ सोशल वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे नाले सां बाक़ाइदा रजिस्ट्रेशन करे सर्टिफिकेट ॾिनो जंहिंखां पोइ असां वरी इनखे हिकिड़ो मोहबत ऐं ख़िदमत जे आलमी जज़्बे तहत द रोज़ इंटरनेशनल जे नाले सां हिकिड़ो ग्रुप ऑफ मेंबर्स तश्कील ॾिनो आहे जेको असांजो पूरी सिंध में आहे जेको इज्तिमाही तौर ते ऐं इनफ़रादी तौर ते पंहिंजी पंहिंजी जॻह ते बिना कंहिं ज़ात पात ऐं रंग नस्ल ऐं मज़हब जे पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पियो उन्हनि जो जेको नालो आहे उन्हनि जो जेको तारीफ़ आहे कंहिं तारीफ़ जे मोहताज न आहिनि उहो बि कंहिं प्रोग्राम में कंहिं वेन्यू ते कंहिं फंक्शन में असां उनजो तारीफ़ कराईंदा रहंदा आहियूं त सॼी सिंध में हिन वक़्तु 100 जे नज़दीक उन जा मेंबर आहिनि ऐं अलहमदिल्ला उनजो साथ ऐं सहकार आहे जंहिंसां ई असां पंहिंजो तक़रीबन माहवार प्रोग्राम रखूं था साल में 12 प्रोग्राम रखूं था ऐं माहवार ऐं साल में हिकिड़ो वॾो प्रोग्राम बि तश्कील ॾियूं त इहा मूं अर्ज़ु कयो त इहा हिकिड़ी चिणग आहे रोशनी आहे जंहिंमें हिकु माण्हूअ जो इहो कमु न आहे मटियारीअ में इहो ग्रुप जोड़णु मटियारी में अहिड़े क़िस्म जा माण्हू तश्कील ॾियणु ऐं वरी अॻियां अचणु असांजी हिकिड़ी रिवायत रही आहे ऐं इहा हिकिड़ी माज़ीअ जी हिकिड़ी मटियारी जे फ़न इल्म अदब ऐं सक़ाफ़त जी हिकिड़ी निशानी आहे त असां इन में शाहूकार आहियूं असां शाह लतीफ़ खां वठी असां बुटी शाह खां वठी सखी आशिम शाह ताईं तमामु घणो शाहूकार आहियूं त असां इन हवाले सां हिते हींअर बि ॾिसूं त इल्म अदब फ़न ऐं सक़ाफ़त तारीख़ में कंहिं बि जेको किरदार जी का बि कमी कान्हे का पर उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई ऐं सहकार बिल्कुलु बि न थियो आहे न ज़िले लेवल ते न सूबाई लेवल ते उन्हनि जो को बि न थी सघियो आहे इवन तव्हां असीं त पंहिंजे तव्हांजे किरदार खे ॾिसूं था त सिंध जा मोती खे जॾहिं ताईं केतिरी मोट मिली आहे जेको हुन कमु कयो आहे त हिते सचे माण्हू जो नेक नियतीअ सां कमु करण वारे जो क़दुरु अलाह साईं कंदो ऐं वक़्तु कंदो ऐं सभ खां वॾो में सुठो जेको सो वक़्तु उजूरो ॾींदो इन जे लाइ माण्हूअ खे पंहिंजो कमु जेको सो बिना कंहिं मूं अर्ज़ु कयो त उस्ताद खे पंहिंजो फ़र्ज़ु इन हवाले सां ईमानदारीअ सां अदा करणु घुरिजे त इन जो बिल्कुलु उजूरो अलाह साईं उनखे ॾेखारींदो ऐं ॾेखारींदो मुआवज़ो ॾींदो जेको हक़ीक़ी मुआवज़ो उन्हनि खे जेको मिलंदो रोज़गार जी सूरत में जेको ख़ुशहाली जी सूरत में उहा असुलु महिनत जो सिलो उहो आहे उस्ताद असांजे नौजवाननि लाइ को मैसेज हिकिड़ो मूं अर्ज़ु कयो त सभ खां सुठो जेको वॾो जज़्बो आहे सो असांजे सभिनी दोस्तनि में आहे फ़नकारनि में आहे अदीबनि में आहे सहाफ़िन में आहे ऐं समाजी वर्कर में आहे सिविल सोसाइटी में आहे ख़ासि करे मीडिया जो दोस्तनि में आहे उहा इंसानियत जी ख़िदमत जो जज़्बो ग़रीबनि जी मदद जो जज़्बो ऐं आउं ॾिसां पियो त जंहिं फील्ड सां वेंदे सियासत में बि जेके माण्हू आहिनि उन्हनि जो बि बुनियादी मक़सदु इहो ई आहे त ग़रीबनि जो जेको सो दादरसी थिए त नौजवान इन सिलसिले में अॻियां अचनि पर एतिरो आउं ज़रूरु चवंदुसि त इन सिलसिले में पाण सां माना कफ़न ॿधण जी ज़रूरत आहे हिन दौर में जेको सो यज़ीदी किरदार तव्हांखे तमामु घणो मिलंदा हुसैनी किरदार अदा करण खां पोइ ख़बर पवंदी त तव्हां जे लाइ केॾी मुश्किलात आहे त पर जेको सो उन किरदार ते जेकॾहिं तव्हां यकजहत थी बीही रहो ऐं बिल्कुलु पाबंद थी बीही रहो त कामयाबी तव्हांजो मुक़दर आहे तव्हां कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी त नौजवान नसिल इन तइलीम जो ज़ेवर सां नवाज़ी तइलीम खे पंहिंजो हथियार बनाए ॿिए नंबर ते ऐं तइलीम में बि बुनियादी सबबु
ऐं मक़सदु वधण जो इहो ई हूंदो आहे इंसान जी ख़िदमत जो, पैसा कमाइण जो न हूंदो आहे, बंगला ठाहिण जो, कारूं ठाहिण जो न हूंदो आहे। असां त इहो ई ॿारनि खे ॿुधायो आहे त बाबा हे सभु कुझु ॿियनि जे लाइ थो माण्हू करे, पाण क़बर में त कुझु बि कोन खणी वेंदो, हीउ जेकी कुझु करियूं था ॿियनि जे लाइ करियूं था। तव्हांखे बि जेको पढ़ी लिखी बणिजणो आहे, सभु कुझु ऑफिसर थियणो आहे त उहो ॿियनि जे लाइ थियणो आहे, पंहिंजे बच्चनि जे लाइ करे वञिणो आहे। तव्हां ॿुधायो त हिते केरु आहे जीअरो या केरु खणी वियो आहे हितां, त इहो ई पैगाम आहे मुंहिंजो त नौजवान जेको सो इन मक़सद खे सम्झनि, तइलीम जे हथियार सां थी तिजारत ऐं वापार वग़ैरह करे अॻिते वधनि, जेसि ताईं हुनजी नौकिरी न आहे हू जेको सो पंहिंजे लाइ जेको सो वापार जो बंदोबस्तु कनि। ऐं उन खां सवाइ जॾहिं असां वटि अवलियती बुनियाद ते इंसानियत जो ख़िदमत जो जज़्बो पैदा थी वियो त आउं सम्झां थो त सिंध जा मोती इलाही निकिरी पवंदा आहिनि। हिकिड़ो आख़िरी सवाल थोरो ज़हन में आयो, जी जी, टीचर्स डे आहे, उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे, अगरि हिन ॾींहं ते प्राइवेट स्कूल टीचर्स जेकियूं असांजूं अदड़ियूं हुजनि, असांजा अदा हुजनि, तमामु घटि उजूरे में पंहिंजो रतु सुकाए ॿारनि खे पढ़ाइनि था, उन्हनि खे बि हिन ॾींहं ते ख़राज तहसील पेश करणु खपे? सम्झो छो कोन, प्राइवेट स्कूल्स जो त वॾो तइलीम जे मयार में किरदारु आहे। ऐं त हिन वक़्तु माना इन में का बि वधा न आहे, उन्हनि जो सचाई बि आहे, पढ़ाई बि आहे, होमवर्क बि आहे ऐं बाक़ाइदा उन्हनि जी चकास बि आहे, त उन्हनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हिते मटियारी में बि या पूरी सिंध में घटि जेको सो प्राइवेट स्कूलनि खे ई उस्तादनि खे उजागर करणु घुरिजे, जिन प्राइवेट स्कूलनि खे उजागर कयो आहे उस्तादनि, त वरी उस्तादनि खे उजागर करण लाइ प्राइवेट स्कूल खे कुझु करणु घुरिजे, त उहे पाण किरदारु घटि अदा करे रहिया आहिनि। बाक़ी असां उन्हनि जे किरदार खां बाख़बर आहियूं ऐं हुअणु घुरिजे त इहे प्राइवेट स्कूल्स जो जेको सो तइलीम जे जेको सो अमल में वॾो किरदारु आहे ऐं अख़राज तहसीन पेश कजे थो। असांखे उमेद आहे त छो त प्राइवेट स्कूल्स मां जेके ॿार वरी सरकारी स्कूल्स में अचनि था या सरकारी स्कूल्स मां उन में वञनि था, त उन्हनि जो हिकिड़ो मयार पंहिंजो रहे थो। त सरकारी स्कूल्स में हाणे कोशिशि कजे पई त माना होमवर्क या चकास इहो जेकॾहिं सिस्टम पैदा थी वियो त को बि फ़र्क़ु न रहंदो, ऐं जेकॾहिं असां वटि मेरिट ते मुख़्तलिफ़ इदारनि खां टेस्टिंग ऐं प्रोसेस मां थी उस्ताद अचनि पिया, त इन में को बि शक न आहे त जेको सो अॻिते वधण में का रुकावट मिले। महिरबानी बचर साईं, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। व्यूअर्स, उमेद कयां थो त टीचर्स डे उस्तादनि जे ॾींहं जे हवाले सां मुंहिंजी इहा नंढड़ी कोशिशि ऐं साईं बचल जो जेको ॻाल्हाइणु अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़। मुंहिंजे हिन वीडियो खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। वरी के ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह इंशाल्लाह वरी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू, ज़बरदस्त।